नाज़रीन, सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में समाजी तंज़ीमुनि ऐं सुॼाण धुरियुनि पारां बरसात ऐं ॿोॾि मुतासिरनि जी सहायता ऐं मेडिकल कैंपूं क़ाइमु करण जो सिलसिलो जारी आहे। एसएस न्यूज़ जे नुमाइंदनि मूजिबि दाऊद जहानपुर भरिसां ॻोठ डॉक्टर शहज़ाद थहीं में संदसि फर्ज़ंद समाजी अॻवान मुस्तफ़ा शहज़ाद थहीं पारां बरसात मुतासिरनि जी सहायता लाइ इमदादी कैंप लॻाई वई, जिते 1000 खां वधीक मुतासिरनि में राशन ऐं सामान विरहायो वियो। रोहड़ी वेझो टंडो बोरा नेशनल हाईवे ते अलख़िदमत फाउंडेशन तरफ़ां लॻायल कैंप ते अलशिफ़ा ट्रस्ट ऐं सखर DIG पुलिस तरफ़ां मेडिकल कैंप क़ाइमु कई वई। अलशिफ़ा ट्रस्ट ऐं अस्पताल सखर जे जनरल मैनेजर आतिफ़ रियाज़, अकील अहमद खोसो, शकील अहमद मुग़ल, डॉक्टर अल्लाह बख़्श ऐं ॿियनि शिरकत कई ऐं मुतासिरनि जो चेकअप करे दवाऊं पिणु ॾिनियूं। दादूअ में नूर अहमद फाउंडेशन समाजी तंज़ीम तरफ़ां ॻोठ अहमद ख़ान बरहमाणीअ में मेडिकल कैंप लॻाई वई, जंहिंमें डॉक्टरनि 478 मरीज़नि जी चकास करे मुफ़्त में दवा ॾिनी वई। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।